सकाफत खाते हुकूमत सिंध ऐं अदा साईं चिल्ड्रन्स एंड यूथ सोसाइटी पारां पहिरियों भेरो हैदराबाद जे सिंध म्यूज़ियम में थी रहियो आहे ॿारनि जो अदबी मेलो चिल्ड्रन्स लिटरेचर फेस्टिवल 2017। ॿारनि जे हिन अदबी मेले में अवां ॾिसंदा ॾिया ॾिया लाट असांजे नाले सां ॿारनि जो वैरायटी शो। जल जल मशल जल जे उनवान सां ॿारनि जो टैलेंट शो। बालक सुर मंडल जे नाले सां सिंध सतह जो ॿारनि जो मेगा म्यूजिकल शो। ॿारनि जे किताबनि जूं मुहूर्तूं ॿारनि जे अदब ते सेशन ऐं ॿियो घणो कुझु। त अचण न विसारींदा। तारीख़ 15-16 डिसंबर सिंध म्यूज़ियम हैदराबाद।